पाकिस्तान जो हिस्सा ना आहियूं छा? बाल्मीक क़ौम कुछ भी नथो मिले, जेको फंड मिले तो दीवाननि खे थो मिले, बाल्मीक क़ौम खे कुछ भी नथो मिले। मुखी अशोक जिंदाबाद। बाक़ी सुनील त असांखे लेखे ई नथो। न पर सुनील साहब ही ॾिसो, ही मुंहिंजो हशर आहे। मां 5 मिंट हिते सिर्फ़ु बीठो आहियां मंदिर में, त मां हिते बीह नथो सघां। कपिड़ा मुंहिंजा सॼा आला थी विया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। नालो छा आहे तव्हांजो? शंकरलाल। शंकरलाल। मां माशाअल्लाह काफ़ी अरसे खां मस्जिदनि, मदरसनि, मिसकीननि, बेवारनि, यतीमनि, माज़ूरनि जी ख़िदमत कंदो ईंदो आहियां। पर अॼु पहिरियों दफ़ो तव्हांजे हरिजन कम्यूनिटी जे मंदरु पहुतो आहे, त हिते अची मां ॾिसी हैरान थी वियो आहे त मुंहिंजा पेर शाम जा 7:30 था थियनि, सड़नि था। छो हिते सहूलियत न आहे काई? सर ये बाल्मीक मंदिर आहे। पहिरियां त मां जय बार ऋषि महाराज की जय बोर चवां थो। हिते को बि सहूलियत न आहे। मंदरु असांजो माना मथियों बि न ठहियो आहे और हेठियों बि तव्हां ॾिसो था सर, कुझु बि न आहे। दीवाननि जा तव्हां मंदरु हली ॾिसो, हर शइ थी मिले उन्हनि खे। असांखे कुझु बि नथो मिले, को सहूलियत न आहे मंदर जे लाइ। और सर तव्हांजी महिरबानी था कयूं, तव्हांखे असांजो मंदरु ठाराए ॾियो। मूंखे सिर्फ़ु 2 मिंट ॾियो त हली ॿाहिरि था इहे ॻाल्हियूं कयूं, छो त हिते दम घुटिजे थो। सलाम आहे तव्हांखे जो तव्हां हिते पूॼा पाठ पंहिंजी इबादत कयो था। असां त हिते 2 मिंट बि बीह नथा सघूं। सर हिते पाणी जी बि सहूलियत न आहे और दीवाननि जे मंदर में पाणी, टंकी, हर शइ सहूलियत ॾिनी आहे। असांखे को बि न आयो आहे मंदर जे लाइ मंदरु ठाराए ॾियूं। हे ठाराए ॾिनो आहे, मथियों मंदर बि न ठाराए ॾिनो आहे। सर सुनील दीवान सभु करोड़ अरब पतियनि खे ॾिनी आहे। ग़रीब भील, बागड़ी, हरिजन कंहिंखे बि न ॾिनी आहे। बाल्मीकनि खे त ॾिनी ई न आहे। और बाल्मीकनि जे नाले सुनील थो चए बाबा तव्हां नौकिरी में, छा में नौकिरी में आहियूं? ये हरी सॼो सुनील असांजो जेको बि फंड मिले थो सुनील खाई थो वञे सर। न पर हुनखे 20-25 हज़ार वारा मुलाज़िम नज़र आया जेके पंहिंजा हुनजा करोड़पति हुया, अरबपति अथसि, वॾा वॾा डीलर आहिनि, उहे नज़र नथा अचनि जेके वीडियो भरिया नथो ॾे सुनील। सभु फंड था खाई वञनि, न नलको, न असांजी कॉलोनी ख़राबु आहे, कुझु बि सुनील नथो करे। जेके बि अक़लियत बिरादरी जा फंड मिलनि था, ये मुखी दीवान सभु खाई था वञनि, असांखे कुझु बि नथा ॾियनि। तव्हां पाण ॾिसो था न मंदरु, चेकियूं, भील, बागड़ी, हरिजन सभिनि जी कोली और ये खाई था वञनि दीवान। असांखे कोई नथो मिले। हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन खे सुनील खे हर शइ थी ॾे, मुखीअ खे। असांजो फंड कोई बि नथो ॾे सुनील। मुखी जेको बि फंड अचे थो पाण हड़प करोड़पतियनि खे ॾिए थो, अरब खतपतियुनि खे ॾिए थो। ग़रीब मञनि था, चए बाबा मूं वटि चेकियूं न आहिनि। असांजा 5-6 हरिजन विया, 10-15 विया ग़रीब क़ौम, जंहिं वटि खाइण जे लाइ बि साईं वसियत न आहे। सिधी ॻाल्हि आहे। ठीकु, बीमारी में लुतड़ल आहिनि, बीमारी उन्हनि खे जकड़ियल आहिनि, उन्हनि खे कोई नथो ॾे। सुनील ॾे वञूं था, असांखे दड़का थो ॾे सुनील ढेम्पाणी, कुझु बि नथो ॾे। सभु खरब अरबपतियनि जा बोबा थो भरे। असांखे कुझु बि नथो मिले थो। पाण ॾिसो था सर मंदर जी, तव्हां पाण था ॾिसो सर। शंकर मूंखे हिकु शइ त सम्झायो, तव्हां चयो त अक़लियती बिरादरीअ लाइ इहे चेक आया हुया। ठीकु आहे, 10 हज़ारनि जा मुंहिंजे ख़्याल में चेक हुया। अक़लियत में अचनि कहिड़ा था? सिर्फ़ु छा इहे हिंदू था अचनि अक़लियत में, या हरिजन कम्यूनिटी थी अचे, भील था अचनि, बाज़ीगर था अचनि, ओड था अचनि? मूंखे ओड वग़ैरह कोई बि नालो तव्हां ॾेखारियो या तव्हां उते हुयो, काई तव्हांखे तस्वीर नज़र आई आहे कंहिंखे मिलिया? न भीलनि खे थो मिले, न बागड़ियनि खे, न हरिजननि खे थो मिले। सभु जेके बि फंड आहिनि दीवान था खणी वञनि। असांजा फंड जेके बि आहिनि दीवान सभु भरपूर नमूने था खणी था वञनि। तव्हां मंदर बि असांजा नथा ठाराइनि, तव्हां हुननि जा मंदर बि हली ॾिसो और असांजा मंदर बि तव्हां ॾिसो था पाण ख़ुदि। केतिरो वरियनि खां वठी आहे हिते ॾिसां थो, दम घुटिजे थो। हिते जेकॾहिं पूॼा पाठ जे लाइ माण्हू ईंदा हूंदा, उन सां छा असरु थींदो हूंदो? अचनि था न सर, बाल्मीक मंदर में अचनि था और असांजा बाल्मीक बि ईंदा आहिनि। उहो चवंदा आहिनि मंदर जे तव्हां छा आहे? असां वञूं था दीवाननि ॾे, दीवान असांखे कोई बि कुझु बि नथा ॾियनि। असांखे सभु फंड खाई था वञनि। मां अॼु सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां वाज़े तौर ते जेके बि असांजा इहे हिंदू कम्यूनिटी जा भाइर आहिनि, उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां। जी सर। जेकॾहिं हिननि खे 1 हफ़्ते अंदरि सहूलियत न ॾिनी वई, मां भले झोली पंड कयां या छा बि कयां, छो त सभ खां पहिरियां इंसानियत वारे अमल ते मां हलां पियो। मां कॾहिं बि ज़ात पात रंग नस्लनि जो फ़र्क़ु न रखियो आहे। जेकॾहिं इन्हनि न कई न शंकर, असां पाण में झोली पंड करे बि तव्हांजे मंदर खे हर सहूलियत ॾींदासीं, पर हिनखे शर्म अचणु घुरिजे। ॾिसो, बाल्मीक क़ौम खे त अहमियत ई नथा ॾियनि दीवान। बाल्मीक क़ौम खे त लेखनि ई नथा। बाल्मीक क़ौम छा, भील, बागड़ी के लेखनि ई नथा। बागड़ी आहियूं हिननि जी अक़लियत में, चवंदा तव्हां असांजा न आहियो। और बाल्मीकनि खे त चवंदा तव्हां आहियो ई न असांजा। हुकूमत इन्हनि खे हर शइ थी ॾे, पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾे थो। फंड आयो आहे, जेको फंड अचे थो, छा अक़लियत में जो मक़सदु छा आहे? रुगो हिंदुअ खे त नथो अचे न, बाल्मीक हुजे जेको बि हुजे उन्हनि खे त अचे। भील बि अचनि था सर, बागड़ी बि अचनि था। सवाल नथा कयो, छो नथा ॾियो सर? वो नथा ॾियनि असांखे।
ईअं त असांखे चवंदा न आहिनि तव्हांजे लाइ कुझु बि न आहे, असांजे मंदर जे लाइ न था अचनि। ॾिसो तव्हां सर कोई नथो अचे। बाक़ी हा सर अशोक आहे, अशोक जेको मुखी अशोक आयो, हुन असांखे सही चेकियूं ॾिनियूं। मुखी अशोक ज़िंदाबाद, असां हुनजी चऊं था असांखे चेकियूं 2-3 ग़रीबनि खे ॾिनियूं चेकियूं। बाक़ी सुनील त असांखे लेखे ई नथो। न पर सुनील साहब हीउ ॾिसो, हीउ मुंहिंजो हशर आहे। मां 5 मिंट हिते सिर्फ़ु बीठो आहियां मंदर में, त मां हिते बीह नथो सघां। कपिड़ा मुंहिंजा सॼा आला थी विया आहिनि। अंदाज़ो लॻाए त जेके हिते पूजा पाठ जे लाइ ईंदा हूंदा उन्हनि जो छा असरु हूंदो। जेके बि दीवान हिंदू कम्यूनिटीअ जा असांजा सखी बाना आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त ख़ुदा हिन मंदर जी अची मालिकी कयो। हीअ बि इंसान जे पाकिस्तान न आहियूं, ज़्यादा पाकिस्तान जो हिस्सा न आहियूं छा? वाल्मीकि क़ौम जे असां मैडम फ़राल टालपुर के भी अर्ज़ था कयूं और एजाज साहब के भी अर्ज़ था कयूं, असांखे कुछ भी नथो मिले। जेको फंड मिले तो दीवाननि खे थो मिले, वाल्मीकि क़ौम के कुछ भी नथो मिले। पाकिस्तान में कुछ भी नथा ॾियनि दीवान, सभु जेके फंड था अचनि हे दीवान था खणी वञनि। न असांखे थधो पाणी जी टंकी आहे, न कोका सहूलियत आहे।